नाज़रीन हिंगोरजा में अवांखे अपडेट कंदालू। मंसूर हुसैन खोड़ा की रिपोर्ट मुजिब 30 सालन खां हलंदड़ उजण किलेरी कबायली तकरारन के खात्मे लाइ सचल सरमस के गादी नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी की अगवाणीअ में मेड़ मिंथ काफ़िलो बिनी धुरिन वटि पहुतो। बई धुरियूं फैसले लाइ राज़ी। किलेरी बिरादरी पारां सुल्तान किलेरी और अता हुसैन किलेरी, जड॒हिं त उजण बिरादरी पारां मियां रहम अली उजण, अली गोहर उजण और इमामुद्दीन उजण मेड़ मिंथ काफ़िले के मान ॾींदे फैसले लाइ राज़ी थिया। मेड़ मिंथ काफ़िले में पीर सैयद आसिफ अली शाह, सैयद फहद शाह, सरदार नज़ीर ॼामड़ो, सैयद सरकार हुसैन शाह, सरदार शाहनवाज कल्होड़ो, सिराई आबिद खासकेली, शाह हसन खल, हमीर मेमण, गुलाम हुसैन मल्ला, अस्कर जाफरी, हाजी अब्दुल लतीफ नारेजो, हाजी अब्बास राजपर, अजहर अबड़ो, मियां फिदा हुसैन पिरादा, जमाल महमूद खोड़ो, जाहिद सामचो, शबाना शेख, शाहिद शाहनवाज राजपर, दोस्त अली लाशारी, सरमद निसार भुट्टो, सदाम सूमरो, फयाज रतड़, इकबाल अबड़ो समेत वॾे अंग में इलाक़े जे सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा अब्दुल हक फारूकी चयो त मैडम परयाल तालपुर ऐं सीएम सिंध सैयद मुराद अली शाह मूंखे टास्क ॾिनो आहे त धुरियुनि वटि वञी खैन फैसले लाइ राज़ी कया। शुक्र आहे त ॿिन्ही धुरियुनि मुसबत मोट ॾिनी ऐं फैसले लाइ राज़ी थियूं आहिनि। इन उम्मीद ज़ाहिर कई त उजण किलेरी तकरार जे ख़ात्मे सां इलाक़े में अमन अमान बहाल थी वेंदो। ॿिन्ही धुरियुनि पारां जल्द फैसले जी तारीख़ मुक़रर कई वेंदी। उन विच में ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए जी रस्ता रोक या